हो भला? 2000 रुपया तो दियो. छाजा 2000. खबर का चीटी चंटोची वगो वाटलंस मिठाई वाटलंस मारलाय कपलट वाटलंस चरी अच्छी थी यहाँ. अरे चेटी चंडा है तो छाती पियो. खबर कांती मार्केट में कितनी मंदी लगी पई है. हाँ तू एक कम कर. तू एक कम कर. हाँ वठी 500 रुपया रख. पी और हेडा 5000 दी स्क्वायर के पंज मु चयो 5000 दीस. मार्केट में डाडी मंदी है. न खपन मुखे 500 रुपया ताजा 500 होती रखो 500 जमा कनस मावना दी वार छो खबर कांधी चेटी चंडा मंदी आए तो छाती पियो. डारी में अब तक खर्चो कयो ताड़ी मंदी काना ही विच में. अरे वो तैयारी हुई तो पुट्टा हियो चेटी चंडा पांजे सिंधियन जे इष्ट देव झूलेलाल जो जन्म दिया. पांजे सिंधियन जो 9 साला समझे. पर पप्पा छो ॾियारी ते 15,000 जो मोबाइल केरो वठी आयो. ताड़ी मंदी याद कान हुई. चयो ई पप्पा अॼु धंधो सुठो थियो आहे. सभु मिट माइट ॾिस न ॾियारी आहे त मोबाइल तो वठी अचां. ऐं हाणे मंदी पई याद अचई. ॾियारी में त सभु कंदा आहिनि. छो ॾियारी खां पोइ त 2 ॾींहं दुकान था बंदि रखो. ताड़ी मंदी याद नथी अचेव. ॾियारी में त कपिड़ो लटो मिठाइयूं मिठाइयूं सभु था वठो. ताड़ी मंदी याद नथी अचेव. ऐं हाणे याद पई अचेव मंदी. ॾियारी में 2-3 हज़ार जा फटाका किराणो आहे. उतराण में 2-3 हज़ार जी दूरियूं ऐं पतंगूं किराणो आहे. होलीअ में कलर जा ख़र्चा केरु थो करे. वेकेशन में घुमंदे फिरने माल बेचारी खर्चा कंदे माल मंदी याद नथी अचे. अरे कुछ सीखो कुछ सीखो. अरे सिंधी आयो ठीक आहे सम्झूं था. चेटी चंड जे हिकु ॾींहुं त घटि में घटि दुकानूं बंदि रखो. पाण सिंधी थी करे हिनजी वैल्यू न कंदासीं त ॿियो केरु पाड़े वारो कंदो. पुट सिंधी आहियूं त सिंधी थी करे रहो. उन में ही पंहिंजी भलाई आहे. हाँ मां सिंधी आहियां.